जकई होजपुर भरसा धारदार वाक़िअनि में टे ॼणा क़तल जग भरसा हथियारबंदनि फायरिंग करे जवान विरोही ऐं ख़ादिम विरोही के क़तल करे छॾियो। पुलिस पहुचे वाक़िओ पुरानी दुश्मनीअ तां पेश आयो। होजपुर भरसा कोट करीम बख्श बिजाराणी में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान गोरू शेख माशी पियो। पुलिस चमड़ाहित भया ऐं शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में काहे मामले तां पुराणो तकरार हलंदड़ आहे। मलिर वेझो डंपर जो मोटरसाइकिल के टक्कर पीए पुट फौत और जख्मी। हादसे में मोहम्मद सलीम में संदस पुट 13 वरिये जो इरफान फोती पिया। फोती सलीम की घरवारी रुबीना जख्मी थी पई। हिजरत कॉलोनी वासी फैमिली मोटरसाइकिल ते खुदा जी बस्ती का वापस वही रही हुई हादसो पेश आयो। गवर्नर कामरान टिसोरी जी एक ही ॾींहं में डंपर हादसन में 4 शहरनि के फौत थियण ते गणतीअ जो इज़हार। संदस चमड़ाहित बेलगाम डंपर ड्राइवर्स खिलाफ सख्त कदम खणण की ज़रूरत है। हादसे की जिम्मेवारनि खिलाफ कार्रवाई कई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चमड़ाहित असां पहिरीं चीन जा पोइ ॿिनि जा इतिहादी आहियूं। चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात बाद सदर आसिफ अली ज़रदारी चयो त चीन पाकिस्तान सां असांजूं सरहदूं मिलन थियूं। ॿिनि जूं हज़ारे किलोमीटर मील परे आहिनि। जेतोणीकि उहे चवणु पाड़ेसरी खां वेझो को ॿियो आहे, उहो ग़लति हूंदो। चीनी सदर शी जिनपिंग चयो त ॿिन्ही मुल्कनि विच में पायदार रिवायती दोस्ती तारीख़ी आहे। पाक चीन दोस्ती ॿिन्ही मुल्कनि या अवाम जो क़ीमती असासो आहे। सी पैक की तामीर मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार ॿिनि तरफ़नि लाॻापे जो आला मिसाल आहे। किर्क में बहादुर खेल के पुलिस चौकीअ ते शरपसंदनि जो हमलो, 3 एहलकार शहीद 5 जख्मी। DPM मौजब जवाबी फायरिंग बाद हथियारबंद फरार थी पिया। जख्मी एहलकारनि के हेडक्वार्टर अस्पताल मुंतकिल कयो वियो। ट्रंप जो गज़ा में फ़ौज मोकिलण जो इरादो नाहे। सदर ख़िते में अमन जी इस्तेहकाम लाइ गज़ा जी ॿीहर तामीर में अमेरिकी शमूलियत ज़रूरी समझे थो। व्हाइट हाउस जी तर्जुमान कैरोलाइन लेविट जे सदर जे बयान तां सॼी दुनिया मां आयल रद्दअमल ते वज़ाहत। चवे थी डोनाल्ड ट्रंप गज़ा जी ॿीहर तामीर लाइ पुरज़म आहे ऐं फ़लस्तीनी जी सिर्फ़ आरज़ी मुंतकिली चाहे थो। गज़ा जी बरियासती हल की हिमायत कयूं था। कैनेडा जी परॾेही वज़ीर मिलोनी जोली जो सोशल मीडिया ते बयान चवे थी गज़ा जे हवाले सां मौक़िफ़ तब्दील नाहे थियो। 2 रियासतूं मसइले जो हल आहे। जर्मन सदर जो चमड़ाहित अमेरिकी सदर ट्रंप जे गज़ा जे सिलसिले में ॾिनल बयान नाक़ाबिल क़बूल आहे। मिस्री सदर जी बि बयान जी मज़म्मत।